जिला कंबर शदाद कोट खां ब्यूरो चीफ कुर्बान चन्ना PPMPA नवाब सरदार खान चांडियो जो 12 विराज लाए तारीख़ी कोशिश। 90 जे ॾहाके में 12 विराज जे NWF खीरथर मां कटे बिना के स्टडी जे राइस केनाल मां पानी जी खणत कई वई। अहिड़े गैर फितरी रथा सबब 12 विराज तोड़े राइस केनाल जे कमांड एरिया पानी जी शदीद खोट जो शिकार रही आहे। इलाइक़े जी अवाम जे अहिड़े खंबीर मसइले खे एड्रेस कंदे PPMPA नवाब सरदार खान चांडियो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात करे खेसि दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिंखे वॾे वज़ीर मंज़ूर कंदे सिंध जे इरिगेशन सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त मज़कूरा रिथा जे ॿीहर स्टडी कराए रिपोर्ट पेश कई वञे त जीअं 12 विराज ऐं राइस केनाल खे पंहिंजे असलुके पोज़ीशन ॾियारे सघिजे। कुर्बान अली, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, कंबर।